لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أطيب الطيبين وأطهر الطاهرين مولانا ومولى الثقلين حبيبنا وطبيبنا سيدنا ومرشدنا ومنعمنا وبابانا وبلجانا محبوبنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين يؤذون المؤمنين والمؤمنات بغير ما اكتسبوا فقد احتملوا بهتانا وإثما مبينا صدق الله مولانا العلي العظيم मुसलमान भाइयों अल्लाह तबारक व तआला जे पाक घर में अचण वारो अल्लाह ने दर दुआ है अल्लाह शला सके ईमान सां रहाए वरी शल ईमान सां लगाए दुनिया में मदीने वाले साईं की इताअत ऐं फरमाबरदारी नसीब फरमाए चओ आमीन। मुझा दोस्तों मुसलमानन ते कुछ हक है मुसलमान जा एकड़े मुसलमान के बे मुसलमान ते कुछ हक है उन्हनि हकनि मां हिकिड़ो इहो हक मदीने वारे साईं ॿुधायो आहे मुसलमान जी तारीफ़ हुआ मुसलमान को जॾहिं हथ खां जॾहिं ज़बान खां या मुसलमान महफूज़ जॾहिं मुसलमान आहे चओ सुभान अल्लाह। मुसलमान केॾे मसलन के हथ के मुसलमान हुआ जॾहिं हथ खां जॾहिं ज़बान खां ॿिया मुसलमान महफूज़ हुजनि यानी के हथ के हथ सां कंहिंसां ज़बरदस्ती न करे के धक न हणे के अज़ियत न पहुंचाए ज़बान सां अहिड़ी गुफ़्तार न करे अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाए जंहिंसां के मुसलमान जी के अज़ियत पहुचे के दुख थिए के ज़ात जे तानो न ॾे के लानत न विझे के बयान न ॾे के दिल आज़ारी न करे ज़बान सां इहे लफ़्ज़ न ॻाल्हाए बुरा लफ़्ज़ न लॻाए गालियूं न ॾे रसूल والذين يؤذون المؤمنين والمؤمنات أيوة जेके मोमिन मर्दनि खे ऐं मोमिनियुनि औरतुनि खे अज़ियत पहुचाइनि था इज़ार सड़नि था बग़ैर मक़्तसबू बग़ैर के सबब जे बग़ैर के दुआ जे फ़क़द इhtमलू मुसलमान सां हसद करण इहो ख़ासि आहे हसद चाहे हसद जी तारीफ़ आहे त दिल जी हिकिड़ी कैफ़ियत आहे हसद के मदीने वारे साईं बाए सां तशबीह ॾिनी आहे यानी साईं दरा बाए जो गुण छाणण इहे जॻहि थो छॾे इहे ख़तम करे थो छॾे इहे परतड़ बाए ते सिकल काठियूं विझजनि त सॼी राति थी वञे हुज़ूर फरमाईंदा हसद ताने मुल्क में ख़तम करे छॾे। मुंहिंजा दोस्तो हसद पंहिंजे
जे नेकियुनि खे ख़तम करण वारो जीअं बर्तन पाए ते काचू जो जीअं सड़ी रात थी वेंदियूं इहे ई हसद तव्हांजे अमलनि खे यानी मिसाली ॻाल्हि तव्हां जुमे नमाज़ ते आयो जुमो नमाज़ अदा कयो इहो तव्हांजो अमल आहे जेको तव्हांजे दफ़्तर में लिखियो वियो आहे इहे तव्हांजी नेकी मलाइका लिखी इहे ई तव्हां रमज़ान जा रोज़ा रखिया हज कया उमरा कया ज़कात ॾिनियूं वितरो ॾिनो ख़ैर कयो ख़ैरात कयो नेकी जा अमल कया नमाज़ूं पढ़ियूं उन दोस्तो रोज़ा रखिया इहे अमल आहिनि जेके तव्हांजे दफ़्तर में लिखिया था वञनि पर हसद जे अचानक तव्हांजे अंदर में हसद अची वियो त जबकि तव्हांजे दफ़्तर में अमल लिखिया विया आहिनि हुज़ूर फरमाइनि था इहे हसद अमलनि खे ख़तमु करे जीअं बर्तन बाहि ते काठियूं खे रखो त कीअं सुकी सड़ी वेंदियूं आहिनि त हसद खां बचो वॾा दोस्तो हसद वॾी ख़तरनाक शइ आहे मिसाली ॻाल्हि मसलन हसद जो मिसाल आहे साईं जन मुर्शिदनि करीमनि खां ॿुधो तव्हां ई ॿुधायो हसद मिसाली ॻाल्हि को हारी आहे 20 करोड़ जी पटी आहे ऐं हुन में फसल पोखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे फसल पोखे त हुन में ॿिज छटियो हूंदई 6 महीना महिनत कई हूंदई मज़दूरी बाक़ाइदे हुन में सियारे में पाणी जा हारा हणाया हूंदई बंदर जो ख़्यालु कयो हूंदई वरी हुन महिनत सां 6 महीना लॻाए फसल तयारु करायो सॼो फसल तयारु थी वञी मल्हायो ऐं घर में मिटी में रखी अचानक को माण्हू अचे पेट्रोल हारे ॾी ॾेई छॾे सॼो फसल जेको 6 महीननि जी महिनत करे ठाहियो हुयो चंद मिंट में कलाक में सड़ी रात थी वियो ऐं केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे इहे असांजा अमल जेके असां सॼी ज़िंदगी ठाहियूं था असां सॼी ज़िंदगी महिनतूं मुशक़तूं सियारे में नमाज़ूं पढ़ियूं केतिरा ई अमल कया हसद जे अगरि तव्हांजे अंदर में अची वियो हुज़ूर फरमाइनि था हसद तव्हांजे नेकियुनि खे खाई छॾींदो तव्हांजे नेकियुनि खे ख़तमु करे छॾींदो आहे मुंहिंजा दोस्तो हसद खां बचो अमेरिका जो शहर आहे लॉस एंजलिस कुझु महीना अॻु में उते बाहि लॻी अमेरिका जो हिकिड़ो वॾो अरबपति माण्हू हुयो उन बंगलो ठारायो 40 अरब रुपए जो बंगलो 40 अरब रुपए जो बंगलो हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾो पैसो उन जमा कयो हूंदो उन जे लाइ महिनत कई हूंदी वरी ने घर ठाहिण महिल मज़दूर आया हूंदा साईं मुंहिंजा इंजीनियर आया हूंदा केॾी महिनत सां उहो बंगलो ठाहियो हूंदो पर अचानक हुन बाहि लॻी 40 अरब रुपए जो बंगलो सड़ी रात थी वियो मुंहिंजा दोस्तो जेको तव्हां अमल कयो था साले सवेरा अमल कयो था तव्हां नमाज़ूं पढ़ियूं सियारे जी रात में फजर नमाज़ ते तव्हां थधो पाणी थधे पाणी सां वज़ू करे आयो तव्हां नेक अमल कया सॼी ज़िंदगी तव्हां बंगलो ठाहियो पर अचानक तव्हांजे अंदर में बाहि हसद अची वियो इहो बाहि वांगुरु जीअं हुन बंगले खे साड़े रात करे छॾियईं ईअं ई तव्हांजे अमलनि खे हसद ख़तमु करे छॾींदो आहे हसद खां बचण वारा थियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हसद खां बचण जो हुकुम ॾिनो आहे हसद मुसलमान जी निशानी आहे त उन सां हसद न कंदो आहे मोमिन मर्द उहो आहे मोमिन जे अंदर में हसद न आहे हूंदो उहो अल्लाह जे फ़ैसिले ते राज़ी रहंदो आहे मसलन हिनखे का शइ मिली मूंखे न मिली त इन में मोमिन सोचींदो आहे इनखे बि अल्लाह ॾिनो मूंखे बि अल्लाह ॾींदो इनखे बि जेका शइ मिली आहे ॿार औलाद मूंखे न हूंदो इनखे बि अल्लाह अता कयो आहे ऐं अल्लाह जी फ़ैसिला आहे अल्लाह तबारक व तआला जंहिंखे चाहे बग़ैर हिसाब जे रिज़्क़ ॾींदो आहे तो इज़्ज़ो मन तशा तो ज़िल्ल मन तशा अल्लाह जंहिंखे चाहे इज़्ज़त ॾींदो आहे जंहिंखे चाहे ज़िल्लत ॾींदो आहे इहे सभु अल्लाह जा फ़ैसिला आहिनि अल्लाह जी मर्ज़ी आहे सुभान अल्लाह हसद जा घणई क़िस्म आहिनि वापारी खे वापारी सां हसद थींदो आहे ज़मीनदार खे ज़मीनदार सां पर दुकान वारा हिकिड़े दुकान ते घणा कस्टमर अची विया घणा ग्राहक अची विया ॿिए खे हसद थींदो त एॾो छो आया मूं छो आया को ज़मीनदार खे ज़मीनदार सां हुनजी ॿनी सुठी थी हुनजी थोरी घटि थी त उहो सड़ी वेंदो सफ़ा चवंदो त हुनजी ॿनी छो जाम थी मुंहिंजी घटि छो थी पीर खे पीर सां हसद थींदो मुल्ले खे मुल्ले सां हसद थींदो पर जेको तव्हांखे ख़बर आहे त हिन सां माण्हू हसद करण वारो आहे हिन सां साथ रखे हीअ मिठा सही फरमाईंदा हुया उनखे तव्हां गारियूं न ॾियो उनखे तव्हां
सड़ी वेंदो तव्हां हुनखे कुझु चओ न पाणी सड़ी वेंदो मुर्शिद करीम जंहिंमहिल दिलबर साईं जो वेंदो वाक़ियो था ॿुधाइनि कड़े गांव जो सैयद आहे सैयद अमीर अली शाह हिन वफ़ात करे अलाह ताला हुनजी मज़ार ते रखे रहमत वसाए उहो साईं महबूब अली साईं जे ज़माने में आयो चई त मूं ॿुधो उत्तर खां पीर आयो आहे ऐं वॾी करामत वारो आहे हुते फैज़ वारो आहे मां वञी साईं जी ज़ियारत कयां मुलाक़ात कयां साईं सां वञी मिलां चई त मां आयुसि मातली करे दौड़े मातली घणो पंधु आहे वेझो आहे सो हे आयो मातली शाह साहिब चई त मुंहिंजो मुरीद हुयो होटल वेठो हो हुनजो होटल हुयो मां हुन वटि वेठुसि हुन चांहि में प्यारी ऐं ख़्याल कयईं मुंहिंजो ऐं पुछां की साईं कहिड़े में कहिड़ो थियो आहे चई त मूं ॿुधो आहे उत्तर खां पीर आयो आहे वॾे फैज़ ऐं करामत वारो आहे सो मां हुन सां मुलाक़ात करण जे लाइ आयो आहियां सो हुनने हमरा को साईं सड़ियो वेठो सो चई त कोई अल्लाह वारा अहिड़ा पीर आहिनि छा हे को अल्लाह वारो आहे टे शादियूं कयूं अथई साईं महबूब अली टे शादियूं अल्लाह वारा को टे शादियूं कंदा आहिनि छा चई त हिन जूं मां ॻाल्हियूं ॿुधी शाह साहिब जे अहिड़ियूं मूंखे ॻाल्हियूं ॿुधाई जो मां उहो अकेलो खणी आयो हुयुसि उहो वेसारे छॾे चई त मुंहिंजो हाणे करे करणु आयो आहे मातरी वसाए साम्हूं आहे वॾा साईं जा मुलाक़ात करे आयो पंधु करे साईं जा मिली पहुतो वञे चई त आयुसि कुबन वारी मस्जिद हूंदी हुते हींअर त इहा मस्जिद आहे मदीना शरीफ़ में अॻ में टिनि कुबन वारी मस्जिद हूंदी इन उन जो तामीराती कमु हली रहियो हो साईं जन वेठा कुर्सी ते हिकु फ़क़ीर तंजे ते वेठा हुया चई त मां सलाम करे साईं जा हथ मिलाए अची वेठुमि ख़बर न आहे कहिड़ी गुफ़्तगू हथ में हली रही हुई साईं जन मूंखे ॾिसी मुर्गी फरमायो शाह साहिब अल्लाह वारा मर्द हूंदा नामर्द न हूंदा मर्द खे अल्लाह तबारक व तआला पाक क़ुरान 4 शादियुनि जो हुकुम ॾेई छॾियो आहे सो इहा मां साईं जी ॻाल्हि ॿुधी मुंहिंजो अल्लाह किथे होटल ते हुन में एतिराज़ कया किथे में साईं खे इहा शइ ख़बर पइजी वई पोइ साईं जो बैत वारो थियो साईं जो फैज़ वारो थी वियो चओ सुभाणे अल्लाह बदीन फकीर आहे न बदीन फकीर जांजा फकीर उहे पिया साईं सां हाणे ॻाल्हि कनि त असांजे ॿार जी ॻाल्हि आहे हिकिड़े माण्हू जो फ़सुलु थियो तमामु भलो फ़सुलु थियसि सारे जो फ़सुलु खाई सुठो फ़सुलु थियसि सफ़ा वीआईपी सो हिकिड़ो माण्हू आयो रात जे टाइम में कोटर पासे खां वाटर पियो वहे वाटर खे टोड़े सॼो फ़सुलु हुनजो रोड़े सॼो फ़सुलु हुनजो एतिरी महिनत हुन कई ख़र्च कयो फ़सुलु सॼो रुड़ी वियो सुबुह थी हुन अम्मा मालिक ॻोल्हा करे ॻोल्हींदे देख के हुन घर पहुता चई अबा ही छा कई मुंहिंजो फ़सुलु तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो ऐं सॼो मुंहिंजो फ़सुलु तूं रायदान करे छॾियो चई त कल्ह मां हितां लॻियुसि ऐं फ़सुलु तुंहिंजो ॾिठो में हेॾा सड़ा हीअं पिया लुट मुंहिंजो हियार ई सड़ी वियो हुयो अंदर ही सड़ी वियो तुंहिंजो एॾो भलो फ़सुलु थियो आहे पोइ राति जो मां आयसि सुतमि ॾाढा पासा वासा वरियमि निंड कोन आई राति जो कोटर ते टूले ते इहो आयसि अॼु इहो वाटर भॼियमि सॼो तुंहिंजो फ़सुलु पोइ उहो आयो अॼु सुबुह जी निंड कई अथमि इहो मुंहिंजो ॾिसो हसद हर माण्हू खे थिए थो हसद खां नबी साईं मना फरमायो आहे हसद जो हिकिड़ो मिसाल में तव्हांखे ॾिनो वकील वारे साईं फरमाया हसद बाहि वांगुरु आहे यानी हसद जंहिंजे अंदर में हूंदो न बाहि जंहिंसां हसद करे थो कढण जी कोशिशि करे जेको अंदर में बाहि अथसि कढण जी कोशिशि कंदो पोइ उनखे तकलीफ़ ॾियण जी कोशिशि कंदो जेकर बस नथो हले पोइ पाण में अंदर पियो सड़ंदो पाण में जलंदो पियो ॿियो मिसाल साईं चई ॾिनो आहे हसद पाकी वांगुरु आहे हसद पाकी वांगुरु हाणे हे मुंहिंजा वार आहिनि 6-7 महीननि खां मूं वार रखाया हुज़ूर फरमाइनि था पाकी जीअं मिंट में सॼा वार लाइ थी छॾे हसद कीअं तव्हांजे सॼे नेकियुनि खे ख़तमु करे थो छॾे हे वार असां रखिया यानी सुठा अमल कया नेक अमल कया सॼी ज़िंदगी असां वारनि में अमल कया पर जे पाकी घुमाए हिकिड़े मिंट में सॼा वार लही था वञनि हुज़ूर फरमाइनि था हसद पाकी वांगुरु आहे हिकु तव्हां सालनि जूं महिनतूं कयो सालनि जूं मुशक़त करे तव्हां अमल कया जे अगरि तव्हांजे अंदर में अचानक हसद अची वियो तव्हांजा वार
दोस्तों अल्लाह जो हबीब तो फरमाए हसद का बचण वाला थियो हसद दिल में कढो जे तो चार खाना दे दिल में हसद अचे ही न तो हसद की खत्म करता चाहियो तो पोइ तव्हां अल्लाह जे फैसले ते राज़ी थियण वारा थियो अल्लाह जे दिल में जे हाल में अल्लाह तबारक व तआला रायो इन हाल में तव्हां राज़ी थी वञो ख़ुश थी वञो तो तव्हां जे अंदर हसद खत्म थींदो उनखे वल्ला नवाज़ दे करे बंगलो मिलियो आहे कार मिली आहे गाॾी मिली आहे तो मूंखे वल्ला अदा कंदो उहो ई अल्लाह वारे पार्श जो कादे कदीर आहे उहो ई अदा करण वारो आहे अल्लाह जे फैसले ते तव्हां राज़ी रहंदो अल्लाह तबारक व तआला अञा तव्हांखे वधाए छॾींदो तव्हां शुक्रगुज़ार बणा थियो जे हाल में रब रखियो उन हाल में ख़ुशि थियो साईं ने कोई मिसाल ॾींदा ॿिली जो ॿिली केॾी मासूम आहे उन कंदी वधे थी पर जे अगर ॿिली खे पर हुजनि न हिकिड़ी झिरकी बि सलामत न रही आहे यानी कि हिनखे अलाह से चार ॾिननि पर हुजनि सां त को पखी सलामत न हुजे इन ॻाल्हि मां इहो साईं जो मिसाल ॾींदा आहिनि त जे हाल में रब आयो आहे इन हाल में ख़ुशि थी वञो इन हाल में अल्लाह सां राज़ी थी वञो वो फ़क़ीर हुयो वण जे हेठां वेठो बेर जो वण हुजे ऐं साईं मुंहिंजा ॾिठई बेर जो एॾो वॾो वण बेर वरी एतिरो ऐं पासे खां हेठि वरी छाई हिंदाणे जो हिकु हल हुई वल वरी एॾी वॾी नंढड़ी छाई वरी एॾी वॾी चई मोला इहे तुंहिंजा इंसाफ़ आहे इहे तुंहिंजा अजीब फ़ैसिला आहिनि हो हेॾो वॾो वण मेवो हेतिरो ऐं इहे हेॾी वॾी वल ऐं मेवो वरी हेॾो एतिरी वल ऐं हेॾो वॾो मेवो थोरी देरि गुज़री आवाज़ धूप आयो करो ना बेर किरियो हिन जी टिकुर थिए थी लॻो चई बसि सम्झी वियसि उन्हनि फ़ैसिलनि खे मां सम्झी वियसि जेकर इहा छाई न वणे हिन बेर जी जॻह ते हुजे हिन सिर सलामत न बचे अल्लाह जा फ़ैसिला आहिनि उनमें अल्लाह तबारक व तआला जे फ़ैसिलनि ते तव्हां राज़ी थी वञो त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अञा वधाए छॾींदो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम तव्हां शुक्रगुज़ार थी वञो अल्लाह तव्हांखे ॿीणे खां ॿीणो वधाए छॾींदो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणु तव्हां भलाउनि जे ॿुधण में बारगाह क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।